असांजो जेको उनवान आहे वो अॼु आहे इस्मनि जे जिन्सनि जो अभ्यास। त असां हिननि खे कीअं सम्झंदासीं त इस्मनि जूं कहिड़ियूं जिन्सूं आहिनि ऐं कीअं वधंदियूं। असां आम तौर ते चवंदा आहियूं त कहिड़े लफ़्ज़ नमूने सां या कहिड़े अंदाज़ सां मुज़क्किर कहिड़ो आहे, मुअनिस कहिड़ो आहे ऐं मुअनिस कीअं ठहनि था या मुज़क्किर कीअं ठहनि था। अॼु असां उन ते ॻाल्हाईंदासीं ऐं उन जा उसूल जेके आहिनि उन्हनि ते बि सम्झंदासीं। इन खां अॻिते इहो साॻियो ई उसूल आहे त उन मां वरी जेको आहे सो लफ़्ज़नि जा ज़िद बि यानी इस्मनि जा ज़िद बि हूंदा आहिनि, उहो अॻिते ईंदासीं। पर अॼु जेको आहे असां सिर्फ़ु इहो ॾिसंदासीं त इस्म मुअनिस छा खे थो चइजे ऐं इस्म मुज़क्किर जेको आहे उहो छा खे थो चइजे, कहिड़ियूं एराबूं आहिनि ऐं कहिड़ियुनि एराबुनि जे करे साॻिया साॻिया वरी उन्हनि जे करे इस्म मुज़क्किर बि उते ई रहनि था ऐं इस्म मुअनिस बि हिते रहनि था। सिंधी ॿोलीअ जे उसूल मूजिबि केतिरा ई उसूल आहिनि, जिन उसूलनि ते असां उन्हनि ते अॼु ॻाल्हाईंदासीं। असां सम्झंदासीं त इस्म मुज़क्किर कीअं ठहे थो ऐं इस्म मुअनिस कीअं ठहे थो ऐं इन्हनि जे नमूने सां ई उहे कहिड़ा एराब औरत खे ज़बर अची थी वञे ऐं कीअं वरी मर्द खे बि जॾहिं ज़बर अचे थी, जॾहिं ॿई ॿ साॻिया ई आहिनि उन्हनि खे सम्झण जी कोशिशि कंदासीं। अॼु असां जेके बि आहिनि इंशा अल्लाह इन खे पूरो पूरो हिते हली असां सम्झी वेंदासीं ऐं साॻिया ई लफ़्ज़नि जा ज़िद वरी जेके हूंदा उहे असां ॿिए हिसे में सिखंदासीं। अॼु सिर्फ़ु इहो सम्झंदासीं त एराबुनि सां तब्दीलियूं कीअं अचनि थियूं। जिन्सूं सिंधी ज़बान में इस्मनि जूं ॿ जिन्सूं आहिनि, जिन्स मुअनिस, जिन्स मुज़क्किर। उहे इस्म जेके नर जी माना ॾेखारींदा आहिनि उन्हनि खे इस्म मुज़क्किर चइबो आहे, ठीकु आहे। जेके माना जेके नर या मेल लाइ ज़ाहिर थियनि उनखे इस्म मुज़क्किर चइबो आहे। उहे इस्म जेके मादी वारी माना या मफ़हूम ज़ाहिर कनि तिन खे इस्म मुअनिस चइबो आहे। हाणे हिते लफ़्ज़ मुअनिस मीम जे मथां वाव अम्ज़ ईंदो जेको मूंखां न ॾिजो आहे ऐं सॼी स्लाइड में ईअं हूंदो छो त मूंखे अचे कोन पियो, इन करे मां न ॾेई सघियो आहियां। हाणे कुझु इस्म आहिनि तव्हां सारी इनखे ॾिसो, जिन्स मुज़क्किर वारा इस्म ऐं जिन्स मुअनिस वारा इस्म तव्हांजे साम्हूं आहिनि। छोकरो, छोकिरी, नीगर, नीगरी, पुट, धीअ, भाउ, भेण, राजा, राणी, घोट, कुंवार, मोर, डेल, हाथी, हाथिण, फ़क़ीर, फ़क़ीराणी। हाणे इहे इस्मनि जूं जिन्सूं आहिनि जेके हिकिड़ा इस्म मुज़क्किर आहिनि ऐं ॿिया मुअनिस आहिनि। इन जो वाज़े फ़र्क़ु जेको हिते अचे थो घणे खां घणो जेको अचे थो उहो आहे पेश जो ऐं ज़बर वारो। पर भेण में बि साॻियो जेको आहे सो पेश आयो आहे, भाउ में बि साॻियो पेश आयो आहे। इहो असां कीअं थींदो, छाकाणि त भाउ मुज़क्किर आहे, भेण मुअनिस आहे। इहो कहिड़े उसूल जे ते थिया आहिनि इनखे असां सम्झण जी कोशिशि कयूं था त जीअं अॻिते वधी सघूं। अॻिते हलूं था। हाणे सिंधी ॿोलीअ में इस्मनि जे जिन्स सुञाणप जो उसूल, हाणे जेके बि ईंदा इन्हनि जे सुञाणण जा उसूल हूंदो असां त उनखे उसूल सम्झंदासीं कीअं सम्झे थो, ठीकु आहे। सिंधी ॿोलीअ में हर हिकु लफ़्ज़ में का न का एराब ज़रूरु कमु आणिबी आहे। एराब जी मां तव्हांखे पहिरीं ॿुधाए जेको आहे ज़ेर, ज़बर, पेश जेके आहिनि उन्हनि खे एराब चइबो आहे, जेके एराब कमु आणिबी आहे। हर लफ़्ज़ जे आख़िर में आयल एराब मां जिन्स जी ख़बर पवंदी आहे। हर लफ़्ज़ जे आख़िर में आयल एराब जेका आख़िर में एराब हूंदी आहे, ज़ेर हुजे, ज़बर हुजे या पेश हुजे, उन मां ख़बर पवंदी आहे। कहिड़ी रीति मुज़क्किर ऐं मुअनिस जी सुञाण कजे तंहिंजा कुझु उसूल आहिनि। अचो त इन्हनि उसूलनि जे आधार ते सम्झण जी कोशिशि कयूं था। इहा कोशिशि असां कंदासीं त तव्हां बहितर खां बहितर नमूने सां सम्झी सघो ऐं असां अॻिते इन खे सम्झी बहितर खां पढ़ी सघंदासीं त ख़बर पवंदी असांखे त इस्म मुज़क्किर कीअं ठहनि था ऐं मुअनिस कीअं ठहनि था। जिन्स मुअनिस ठहण जा उसूल, हाणे हींअर जेके उसूल आहिनि असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जिन्स मुअनिस ठहण जा उसूल पढ़ंदासीं ऐं उनखे सम्झंदासीं त इहे कहिड़ा उसूल आहिनि जंहिंजे उसूलनि ते जिन्स मुअनिस ठहे थी। सिंधी ॿोलीअ जा
उहे इस्म जिन जे आख़िर में यानी कि अलिफ ते ज़बर आवाज़ हुजे जंहिं लाइ ज़बर एराब तौरु इस्तेमालु थींदी आहे उहे इस्म घणो करे इस्म मुअनिस तौरु फेरो ॾेखारींदा आहिनि। मिसाल जे तौर ते औरत, ज़मीन, खट, नथ, खल, इहे जेके बि आहिनि इहे सभई जो आहिनि इस्म मुअनिस आहिनि। इनक ऐं संदूक वग़ैरह बि इस्म मुअनिस आहिनि जंहिंखे असां हिते उचारियूं पिया था। इन करे इहो उसूल थियो त इहे इस्म उहे इस्म जिन जे आख़िर में आवाज़ उचारिजे त अहिड़नि सभिनी इस्मनि खे इस्म मुअनिस चइबो आहे। हाणे जेके असां इहे लिखिया आहिनि लफ़्ज़, इन्हनि लफ़्ज़नि जा असां जुमिला बि पढ़ूं था त ख़बर पइजी वेंदी असांखे। हलो मां त जुमिला पढ़ंदो वञा त पोइ तव्हां इनखे सम्झंदा वञिजो त कहिड़े आहिनि। मां उन जुमिला पढ़ण पियो वेठो। हीअ औरत सियाणी आहे। हिन जी तब्दील कोन पई थिए, हू तब्दील थिए थो हितां हिन जी औरत। हीअ औरत सियाणी आहे। ॾिसो औरत खे मथां ज़बर अचे थी। साॻियो ई हाणे जुमिले में असांखे ख़बर पइजी वेंदी त असां उनखे सही उचारियूं पिया या न पिया चऊं। खट, हीअ नंढी खट आहे। हाणे असांजो बहस इहो ख़तमु थी वेंदो अॻिते हली त असां जेको चवंदा आहियूं त हीअ मुज़किर आहे या मुअनिस आहे। इनशा अल्लाह इन उसूलनि पढ़ण खां पोइ अव्हां ॼाणे वेंदा त कहिड़ो जेको उसूल आहे ऐं कहिड़ी रीत असां इन्हनि खे अॻिते हलायूं पिया। ॿियो आहे नथ। नथ सोन मां ठहंदी आहे। हुते ॾिसो खट हुई नंढी यानी कि मुअनिस में पियो अचे ऐं हितां नथ सोन मां ठहंदी आहे, नंढी ठहंदी मुअनिस लाइ इस्तेमालु थींदो आहे। ऐनक, हिन सुठी ऐनक पाती आहे। पाती लफ़्ज़ मुअनिस खे ज़ाहिर करे थो। खल, सहे जी खल नरम आहे। ठीकु आहे। ज़ाल, हीअ कंहिंजी ज़ाल आहे। इहे लफ़्ज़ जेके आहिनि सभिनी ते मथां ज़बर हुई यानी कि एराब जे तौर ते जेका कमु आयल हुई उहा ज़बर आहे। अहिड़ा सभिनी लफ़्ज़नि खे जेको उसूल आहे हिन जे पहिरियों उसूल इहो जंहिंखे असां चऊं था त इन मां ज़बर जंहिं ते ईंदी उनखे चइबो त मुअनिस आहिनि। उसूल ॿियो, सिंधी ॿोलीअ में इस्म लाइ जिन्स मुअनिस जे ॼाणण जो ॿियो उसूल ही आहे त उहे इस्म जिन जे आख़िर में अलिफ ते ज़ेर आवाज़ लाइ एराब तौरु इस्तेमालु थींदी आहे। इहे इस्म जिन्स मुअनिस में गुरदान कंदा आहिनि। गुरदान माना फेरो। हाणे जॾहिं का अहिड़ा लफ़्ज़ जिन जे जेको आहे सो आख़िर में ज़बर जी जॻह ते ज़ेर अचे उनखे बि मुअनिस चयो वेंदो आहे या मुअनिस में इस्तेमालु थींदा आहिनि। मिसाल जे तौर ते अख, मख, भित, छित, दिल ऐं जाइ वग़ैरह। मथियनि सभिनी इस्मनि जे आख़िर में अलिफ जे हेठां माना ज़ेर आहे। ज़ेर अचे थी। असां पढ़ी आया आहियूं हर्फ़ इल्लत, जॾहिं ज़ेर ईंदी आहे त उहो नंढो आवाज़ ईंदो आहे, माना ए जो आवाज़ या उचार ईंदो आहे ऐं लिखण में उन लाइ ज़ेर जे इराब तौरु कमु अचे थी। अहिड़नि सभिनी इस्मनि खे इस्म मुअनिस पिणु चयो वेंदो आहे जंहिंखे असां जुमिलनि में ॾिसूं था। हाणे ही तव्हांजे साम्हूं जुमिला आहिनि। इस्म मुअनिस में जुमिला ॾिसो। अख, हीअ मुंहिंजी अख आहे। मख, हीअ मख आहे। भित, हिन अङण जी भित नंढी आहे। दिल, दिल वॾी कर। जाइ, असांजी जाइ पुराणी आहे। हाणे इन्हनि मां उहे लफ़्ज़ जेके इन जे इस्म मुअनिस हुजण जो सबूत ॾियनि था, छाकाणि जेकर असां हिते जुमिलो चवंदासीं हीअ मुंहिंजो अख आहे ग़लति थी वेंदो। मख, हीअ मख आहे ग़लति थी वेंदो। भित, हिन अङण जो भित नंढी आहे ग़लति थी वेंदो या जो नंढो आहे त बि ग़लति थी वेंदो। ईअं ई दिल वॾो कर, इहो बि ग़लति थी वेंदो। दिल वॾी कर। इहे जॾहिं जुमिलो असां मुकमल उचारियूं था ख़बर पवे थी त उते इहो लफ़्ज़ मुअनिस जे लाइ इस्तेमालु थियल आहे या मुज़किर जे लाइ। हाणे ॿियो उसूल इहो हुयो त जिन बि अखरनि में आख़िर में आवाज़ ज़ेर उचारिजे उन्हे मुअनिस चयो वेंदो आहे। ध्यानु तलब ॻाल्हि,
छो त कुझु उसूल अहिड़ा बि आहिनि उन्हनि में वरी उहे ईंदो आहिनि त इस्म जेके आहिनि उहे मुज़क्किर हूंदा आहिनि पर उन्हनि खे कुझु या चंद इस्म आहिनि जेके हमेशह उहो साॻे ई रहंदा उन में तब्दीली न ईंदी आहे। हीअ ॻाल्हि ध्यानु रखणु घुरिजे त सिंधी ॿोलीअ में सेठ केहर ऐं अहनियर जेको इस्म मुज़क्किर तौरु कमु ईंदा आहिनि घोट सां गॾु जेको अहनियर हूंदो आहे उन जी ॻाल्हि पई हले। तंहिं करे अहिड़ा लफ़्ज़नि खे उसूल नंबर ॿिए खां धार सम्झो वेंदो आहे। यानी ॿियो उसूल जेको हो ॿियो उसूल असांजो हुयो त जंहिं बि लफ़्ज़ जे आख़िर में अखर जे आख़िर में ज़ेर अचे यानी कि ज़ेर जो उचार अचे उनखे असां मुअनिस चवंदा आहियूं पर कुझु इस्म अहिड़ा बि आहिनि जेके मुज़क्किर जे तौर ते कमु ईंदा आहिनि। जिन से मां हाणे उसूल टियों जेको आहे इहो तव्हांजे साम्हूं पियो आहे। उसूल टे ते जॾहिं असां अचूं था त उन उसूल खे सम्झण जे लाइ असांखे इहो आहे त इस्म जे जिन्स मुअनिस ॼाणण लाइ माहिरनि टियों कानून जेको मुक़ररु कयो आहे जंहिंजो रायो आहे त जिन इस्मनि जे आख़िर में ई अलिफ खे ज़ेर आवाज़ उचारजे त अहिड़ा सभु इस्म मुअनिस में गुरदान कंदा आहिनि। यानी कि उहे सभु जा सभु जेके इस्म हूंदा आहिनि उहे इस्म मुअनिस जे तौर ई इस्तेमालु थींदा आहिनि। इन्हनि सभिनी इस्मनि जे आख़िर में ई जो आवाज़ उचारजे थो इन करे य मारूफ जो उचार चइजे थो। इन्ही करे अहिड़नि इस्मनि जो इस्मनि खे जिन्स मुअनिस चयो वेंदो आहे। मिसाल तौर मथे लिखियो पियो आहे छोकिरी बकरी कुर्सी ऐं पेटी। असां इस्म जॾहिं हर्फ़ इल्लत पढ़ियासीं उते मारूफ ऐं मजहूल पढ़ियासीं। जॾहिं मारूफ असां पढ़ंदा आहियूं त ख़बर हूंदी आहे यानी कि मालूमात हूंदी आहे असांखे त हीअ कंहिंजे बारे में चवे थो। ठीकु आहे असां अॻिते हलूं था। इन्हनि जा जेके जुमिला आहिनि इन्हनि जुमिलनि ते बि नज़र रखूं था त छा आहे। छोकिरी पढ़े थी, बकरी गाह खाए थी, ॿिली खीर पीए थी, हीअ कुर्सी काठ जी ठहियल आहे, हीअ पेटी वॾी आहे। इन्हनि जुमिलनि मां असां ॼाणियोसीं त इहे जेके बि आहिनि इहे इस्म मुअनिस आहिनि जेके मुअनिस में गुरदान कनि था उन में फिरंदा रहनि था। जॾहिं जुमिलो ठाहींदा आहियूं असां जुमिले ठहण सां ई असांखे असुल ख़बर पइजी वेंदी आहे त उहे कहिड़ी रीत हलनि था ऐं हलनि पिया फिरनि पिया था उहे मुअनिस आहे या मुज़क्किर आहे। वज़ाहत इन जी आहे असां वटि ई जेको उचार आहे उनजो घणो उचार आहे ई आहे ऐं उन लाइ ई बि एराब तौरु इस्तेमालु थींदी आहे। सिंधी ॿोलीअ में केतिरा ई अहिड़ा इस्म मुअनिस मौजूदु आहिनि जिन जे आख़िर में ई एराब बि ईंदी आहे। बानी छाही निहाई हीअ बानी आहे, हीअ छाही आहे ऐं शइ ॿियो आहे निहाईअ खां नींहुं सिख मुंहिंजा सिपरी सड़े सारो ॾींहुं ॿाहिरि बाप न निकिरे। इहे लफ़्ज़ जेके बि आहिनि इहे इस्म मुअनिस में इस्तेमालु थींदा आहिनि। ठीकु आहे इहो बि वाज़े हुजे त इहो उसूल जेको हुयो उहो ई खां पोइ ई में अचे पियो यानी कि उनखे अञा न जेको घणो आवाज़ आहे उन में अचे पियो। इहो बि वाज़े हुजे त सिंधी ॿोलीअ में केतिरा ई अहिड़ा इस्म आहिनि केतिरा ई अहिड़ा इस्म मौजूदु आहिनि जिन जे आख़िर में जेतोणीक ई या ई एराबूं कम ईंदियूं आहिनि पर उहे इस्म मुज़क्किर में फिरंदा आहिनि जेके आहिनि हाथी, धोबी, दर्ज़ी, पखी, पाणी ऐं पिरी। इहे साॻा ई साॻा उहे आहिनि जेके वरी इस्म मुज़क्किर में फेरो कंदा आहिनि। इन करे असां चवंदासीं त अहिड़ा सिर्फ़ मुअनिस न बल्कि मुज़क्किर लफ़्ज़नि में पिण ईंदा आहिनि। इन जी वज़ाहत में जा जुमिला जेके आहिनि उहे तव्हांजे साम्हूं रखिया आहिनि। इन जुमिलनि खे ॾिसो। हाथी पाकिस्तान में कोन थींदो आहे, धोबी कपिड़ा धोए थो, दर्ज़ी कपिड़ा सिबंदो आहे, पखी उॾामे थो, पाणी दरिया में पाणी अची वियो आहे, अॼु मुंहिंजो पिरी अचणो आहे।
अहिड़ा मुज़क्किर लफ़्ज़ उसूल 3 खां वांझियल हूंदा आहिनि छाकाणि त इहे इस्म मुज़क्किर आहिनि जेको 3 उसूल हुयो इस्म मुअन्निस जो टियों उसूल कहिड़ो हुयो उसूल इहो हुयो त अलिफ ये ई जेको हुजे उचारजे ये मारूफ ये न त को मजहूल जेको मारूफ आहे उहो ई ईंदो या ई ईंदो त उहो इस्म मुअन्निस मञियो वेंदो पर कुछ इस्म मुज़क्किर बि आहिनि जेके इन उसूल खां वांझियल रहंदा इहे जेके तव्हां साम्हूं आहिनि जेकॾहिं असां इन्हनि जुमलनि खे मुअन्निस करे पढ़ण जी कोशिशि कंदासीं त ग़लति थी वेंदा हाथी पाकिस्तान में कोन थींदी आहे ग़लति थी वेंदो धोबी कपिड़ा धोए थी ग़लति थींदो छाकाणि त धोबीअ जो ज़िद वरी जेको आहे इस्म में उहो धोबियाणी आहे दर्ज़ी कपिड़ा सिबंदी आहे ग़लति थी वेंदो इन जे करे इहे लफ़्ज़ जेके बि आहिनि इहे तव्हांजा इस्म मुज़क्किर आहिनि ठीकु आहे उमेद थो कयां त इहे जेके शयूं आहिनि तव्हांखे सम्झ में ईंदियूं वेंदियूं हूंदियूं ऐं इन्हनि खे असां अॻिते हली कंहिं क़िस्म जी का बि असांखे ॾुखियाई पेश न ईंदी छाकाणि इहे बुनियादी शयूं आहिनि जेके असांखे प्राइमरी क्लासुनि में सम्झाइणियूं हूंदियूं आहिनि इन करे मां इन्हनि शयुनि जो वधीक ख़्यालु रखी हिते तव्हांजे साम्हूं पेश थींदो आहियां त इन्हनि जो पहिरें खां घणो जेको ख़्यालु इन्हनि जो रखियो वञे ऐं इहे उसूल सम्झा वञनि जीअं असां अॻियां पढ़ाइण लाइ वञूं त असांखे उन वक़्तु इहा ॾुखियाई न अचे हाणे आहे मुअन्निस मुज़क्किर जो जुमलनि में फ़र्क़ु इहे जेके जुमला आहिनि ॿिन्ही जा जेके असां मथे पढ़ी आयासीं 3 उसूल हो उन 3 उसूल खे असां अलॻि अलॻि जुमलनि में फेरियूं था ऐं उन में ॾिसूं था त कीअं जुमलो थिए थो इस्म मुअन्निस में छोकिरी पढ़े थी घोड़ी डोड़े थी ॿिली खाए थी ठीकु आहे हाणे इस्म मुज़क्किर में छाकाणि त इहे ई वारा उचार आहिनि जंहिं में असां चई ॿुधाए मथे उन वज़ाहत करे चुकासीं धोबी कपिड़ा धोए थो हाथी डोड़े थो पखी खाए थो या पाणी ईंदो ठीकु आहे इहे अखर इहे लफ़्ज़ या जेके जुमला आहिनि इहे इन्हनि जी मुअन्निस ऐं मुज़क्किर हुअण जो सबूत ॾियनि था त इहो इन्हनि में फ़र्क़ु आहे इस्म मुअन्निस जेका छोकिरी आहे ऐं इस्म मुज़क्किर जेको आहे उहो धोबी आहे पर उचार साॻियो भले थिए थो पर उन्हनि जो गुरदान जेको आहे मुज़क्किर ऐं मुअन्निस में थींदो आहे ठीकु आहे हाणे उसूल चौथों जेको आहे उहो असांजे साम्हूं आहे इन उसूल चौथे ते असां चऊं था त उहो आहे उहे इस्म जिन जे आख़िर में आ एराब इस्तेमाल थींदी आहे यानी कि मद बि जेके असां चवंदा आहियूं अहिड़ा सभु इस्म सवाइ थोरनि जे जिन से मुअन्निस मूजिब गुरदान कनि था हवा दवा दुआ भला दया गिला ऐं ख़ता वग़ैरह इहे जेके बि आहिनि इहे सभई इस्म मुअन्निस आहिनि ऐं इन्हनि में उचार जेको आहे उहो मद वारो निकिरे थो यानी कि वॾो निकिरे थो जॾहिं असां कक पटी पढ़ंदा आहियूं उते असां सम्झोसीं हिकिड़ो अ ए ओ ऐं जॾहिं उचार खे वॾो करणो आहे त आ इन जे लिहाज़ खां ई हिते असां चऊं था सिंधी ॿोलीअ में के अहिड़ा मुज़क्किर इस्म बि मौजूदु आहिनि जिन जे आख़िर में आ एराब इस्तेमाल थींदी आहे मिसाल जे तौर ते ब्रह्मा राजा देवता दाता गदा पेशवा दरिया वग़ैरह ये साॻिया ई आहिनि मिसाल जे इहे जेके एराबूं जेके आहिनि उन्हनि जे फिरण सां मुज़क्किर ऐं मुअन्निस तब्दील थींदा आहिनि इन्हनि जा जुमला तव्हांजे साम्हूं ही आहिनि जेका वज़ाहत कजे थी उहे वज़ाहत में ॾिसो त इस्म मुअन्निस हवा लॻे थी असां कॾहिं कोन चवंदा आहियूं त हवा लॻे थो दुनिया हमेशह रहणी न आहे असां ईअं कॾहिं बि कोन चवंदा आहियूं त दुनिया हमेशह रहणो आहे ख़ता मूंखां ख़ता थी आहे असां ईअं कॾहिं बि जुमिलो कोन उचारींदा आहियूं त मूंखां ख़ता थियो आहे
इहो सुञाणो थी पवंदो आहे, सुञाणप हूंदी आहे त इहे मथियां जेके आहिनि उहे इस्म मुअनिस आहिनि, यानी कि ॻाढ़नि अखरनि सां जेके बि आहिनि लफ़्ज़नि सां उहे इस्म मुअनिस आहिनि, ऐं सावनि लफ़्ज़नि सां जेके आहिनि उहे इस्म मुज़क्किर आहिनि जेके तव्हांजे साम्हूं आहिनि। इहे ॿियो इस्म मुज़क्किर जा जेके जुमिला आहिनि मां उन्हनि खे पढ़ां थो। इस्म मुज़क्किर जो पहिरियों जुमिलो आहे देवता, हीउ देवता लॻे थो, राजा हमेशा रहणो न आहे, दाता दान ॾींदो। इहे लफ़्ज़ आहिनि जेके साॻिए ई उचार ते आहिनि, यानी कि कहिड़े उचार ते आहिनि। उसूल चोथों हुयो, उसूल चोथों ॿुधायूं त घणा जेके आहिनि उहे आ उचार ते जेके उचार ख़तम थींदा आहिनि उहे इस्म मुअनिस हूंदा आहिनि। इहा हिते मां ॻाल्हि वाज़े कंदो हलां त इस्म बेजान जेके आहिनि उहे मुअनिस ऐं मुज़क्किर ॿिन्ही में फेरो कंदा आहिनि। जॾहिं गुरदान जो थींदो आहे त उहो ॿिन्ही में थींदो आहे। वज़ाहत ई जो घणो उचार जेको आहे जिन्स, हाणे अचूं था असां जिनसे मुज़क्किर जा उसूल ॼाण जा उसूल पहिरियों जिनसे मुज़क्किर ॼाण जो माज़रत आहे कि थोरो टेक्निकल खां ग़लती थी वई, इन जे करे हेठि मथे थी वियो। सिंधी ॿोलीअ जा उहे इस्म जिन जे आख़िर में ओ यानी कि अलिफ ते उचार जेको हुजे, ज़रूरी न आहे त उहो अलिफ हुजे, पर उचार जेको आहे उहो ओ जो उचार थिए थो, तंहिं लाइ पेश एराब इस्तेमालु थींदो आहे। आम तौर ते जिनसे मुज़क्किर में गुरदान कंदा आहिनि, उहे जॾहिं फेरो कंदा आहिनि त उहे इस्म मुज़क्किर थी वेंदा आहिनि। घर, ॿार, हथ, खीर, नक, चप, पीउ ऐं भाउ वग़ैरह। हाणे इहे जेके बि जिनसे मुज़क्किर आहिनि, इन जिनसे मुज़क्किर खे असां ॾिसूं था छो था थियनि, इहे उसूल आहे हिन जो, इन जे असां जेके जुमिला आहिनि उन्हनि जुमिलनि ते असां ॻाल्हायूं था त इहे हिन खे कीअं ख़बर पवंदी त इहे असां इस्म मुज़क्किर आहिनि। जॾहिं जुमिलो असां लिखंदा आहियूं, जुमिलनि में इस्तेमालु कंदा आहियूं त असांखे ख़बर पइजी वेंदी आहे त इहो इस्म मुज़क्किर आहे ऐं इहो मुअनिस नथो थी सघे। ठीकु आहे। घर, हीउ असांजो घर आहे, हिते असां जो जेको आहे असां जी घर असां कोन था चऊं। ॿार स्कूल वेंदो आहे, ही साॼो हथु आहे, खीर मिठो आहे, मुंहिंजो पीउ आहे, हीउ मुंहिंजो भाउ आहे। इहे जेके बि जुमिला तव्हांजे साम्हूं पिया आहिनि, इन्हनि सभिनी जुमिलनि में आख़िर में जेको आहे पेश अचे थो घर, ॿार, हथ, खीर, पीउ, भाउ। ठीकु आहे। असां अॻिते रहूं था। ध्यान जी ॻाल्हि कंदे ध्यानु बि कजो वञे त इहे साॻिया ई वरी जेको आहे सो मुअनिस में बि तब्दील थींदा आहिनि, छाकाणि त जिनसे मुज़क्किर में कुझु वरी अहिड़ा माना जेको उसूल आहे उन उसूल ते कुझु अहिड़ा लफ़्ज़ बि आहिनि जेके वरी मुअनिस जे तौर ते इस्तेमालु थींदा आहिनि ऐं उहो पेश वारा हूंदा आहिनि। सिंधी ॿोलीअ में अहिड़ा इस्म बि मौजूदु आहिनि जिन जी आख़िर में जेतोणीक आवाज़ उचारिजे थो ऐं लिखण में पेश एराब इस्तेमालु थींदी आहे, पर अहिड़ा इस्म जिनसे मुअनिस बि फिर में फिरंदा आहिनि, जीअं माउ, भेण, ससु, मस, सरव वग़ैरह। इहो हाणे कानून आहे त इहे जेके आहिनि उहे उन में असां उचारियूं था, इन में आख़िर में उहो अचे थो, पर इहो इन उसूल खां वांछियल आहे, इन उसूल में इहो न ईंदो। इसमें मुज़क्किर मुअनिस जो जुमिलनि में इस्तेमालु जेके असां जुमिला आहिनि इन में असां जो इस्तेमालु कयूं था। भाउ, हीउ मुंहिंजो भाउ आहे, पीउ, मुंहिंजो पीउ अचे थो, खीर जो रंग अछो आहे, आसमान चमके थो। इहे सभई जेके आहिनि इसमें मुज़क्किर आहिनि। ठीकु आहे। साॻे हेठां मां ॿ जुमिला लिखिया आहिनि उहे इसमें मुअनिस जा आहिनि। भेण, हीअ मुंहिंजी भेण आहे, माउ, मुंहिंजी माउ अचे थी। हाणे इन मां असां अंदाज़ो लॻाए सघूं था त जिन में ख़ासि तौर ते पेश अचे थो उहे अमूमन मुज़क्किर हूंदा आहिनि, पर चंद लफ़्ज़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके मुअनिस जा
हूंदा आहिनि उहे उसूल खां हटियल आहिनि उहे उसूल उन्हनि ते लागू कोन थींदो आहे बाक़ी उसूल जेको आहे उहो मुज़क्किर जे लाइ आहे मुज़क्किर लफ़्ज़ ते आख़िर में पेश ईंदो त उहो मुज़क्किर थी वेंदो जिन्स मुज़क्किर जा उसूलनि में उसूल ॿियो उहे इस्म जिन जे आख़िर में ओ जो आवाज़ उचारजे थो ऐं लिखण में ओ कमु ईंदो आहे इहे सभु इस्म जिन्स मुज़क्किर में गिरदान कंदा आहिनि साईं खे जेको आहे सो मीटिंग एंड थियण वारी आहे 10 मिंटनि में जल्दी हली न मिसाल आहे में घोड़ो छोकिरो तोतो पैसो हफ़्तो नालो शीशो खटोलो ये जेके भी आहिनि ये सब जा सभई लफ़्ज़ इसमें मुज़क्किर आहिनि जेके असांजे साम्हूं अचनि था असां इनखे ॾिसी अचूं था ठीकु आहे हाणे इन जो जुमलनि में असां इस्तेमालु कयूं था साॻियो ई छोकिरो लिखे थो झंडो घोड़ो डोड़े थो शीशो वॾो शीशो खणो इहे लफ़्ज़ आहिनि जेके ओ ते अचनि पिया ऐं असांजे साम्हूं आहिनि उसूल टियों उहे इस्म जिन जे आख़िर में उ या उचारजनि था ऐं उहे ई एराबूं इस्तेमालु थींदियूं आहिनि उहे इस्म जिन से मुज़क्किर में गिरदान कंदा आहिनि ख़ैमो कद्दू चतूं कच्छूं वागूं वग़ैरह इहो उसूल आहे त जंहिंमें अची वञे उहो लफ़्ज़ जेको आहे उहो इस्म मुज़क्किर जो हूंदो आहे उहो इस्म मुज़क्किर में ई गिरदान कंदा रहंदा आहिनि इन जा जुमला तव्हांजे साम्हूं रखिया आहिनि उहे ई आहिनि त ख़ैमो हीउ ख़ैमो वॾो आहे चतूं वणनि में रहंदो आहे तोतो ॿोले थो हाणे इहे जेके लफ़्ज़ आहिनि इहे जेके बि ख़ैमो चतूं तोतो इहे आहिनि पर इन्हनि में बि वरी उसूल आहे कुझु लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेके इन उसूल खां वांझियल आहिनि ऐं उन उसूल खां आजिया हूंदा आहिनि मिसाल जे तौर गऊं खीर ॾींदी आहे ही भूं असांजी आहे ठीकु आहे ख़ासि तौर ते इहो इस्म मुज़क्किर जे लाइ आहे जेको उसूल आहे पर कुझु लफ़्ज़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके उन में ईंदा आहिनि पर उहे इस्म मुअन्निस जा हूंदा आहिनि इन जे करे उहो कानून या जेको आहे सो उसूल आहे उन ते लागू न थींदो आहे जीअं असांजा केतिरा ई ॿिया बि आहिनि जिन खे असां चवंदा आहियूं इहो हिकिड़ी प्रेज़ेंटेशन हुई जेका तव्हांजे साम्हूं असां पेश कईसीं उनमें इस्म मुज़क्किर ऐं इस्म मुअन्निस खे उसूल ॼाणण जी इन खां वधीक असां जेको हाणे ईंदा आहिनि त इहे इस्म न रुगो एतिरा आहिनि पर इन्हनि में जिन्सूं कीअं तब्दील थियनि थियूं असां उन्हनि ते बि ॻाल्हाईंदासीं यानी कि जीअं असां चऊं था नर जो मादी छा थींदो मिसाल जे तौर ते उठ असांजो जेको आहे सो मादा आहे इहो सॉरी नरो आहे त उनजी मादी छा हुजणु घुरिजे यानी कि ज़िद छा हुजणु घुरिजे या उन इस्म मुअन्निस कीअं ठहंदो इहे इन्हनि उसूलनि जे तहत ई रहंदो हाणे जॾहिं असां लफ़्ज़नि मां ज़िद ठाहींदासीं या लफ़्ज़नि जा ज़िद ठाहींदासीं उन में असांखे ही शयूं कम में ईंदियूं ऐं असांखे ॿुधाईंदा त कहिड़े असां जॾहिं हू कयो पढ़ियो होसीं त ही उसूल इन उसूल जे बुनियाद ते आहे ऐं इहो उसूल लागू थी करे ही मुअन्निस थियो आहे ही उसूल लागू थी करे ही मुज़क्किर थियो आहे उन ते असां वधीक डिटेल में ॻाल्हाईंदासीं छाकाणि जेके ऐं उन्हनि लफ़्ज़नि ते ॻाल्हाईंदासीं जेके असांखे लफ़्ज़ दर्सी किताबनि में मौजूदु आहिनि उन्हनि खे वधीक अहमियत ॾींदासीं छाकाणि त दर्सी किताबनि वारा जेके लफ़्ज़ आहिनि उनखे सम्झी करे उन जे बुनियाद ते असां पंहिंजी जेका हे प्रेज़ेंटेशन आहे उनखे अॻिते वधाईंदासीं ही अॼु असां बुनियादी उसूल सिखियोसीं ॿिए दफ़े जॾहिं असां ईंदासीं त उन जा उसूल में लफ़्ज़ ठाहींदासीं त मुज़क्किर मां या मुज़क्किर जा मुअन्निस कहिड़ा आहिनि हिकिड़ो इहो ऐं ॿियो वाहिद जमा कीअं ठहनि था उन जा कहिड़ा उसूल आहिनि असां उन्हनि ते ॻाल्हाईंदासीं हिकिड़ा त उन्हनि में साॻिया ई इहे उसूल लागू थींदा आहिनि ऊ वारा यूं वारा ऐं ई वारा ऐं उन खां अलावा बि एराब वारो जेको आहे तमामु घणो असां वटि अंदाज़ आहे त उन में एराबुनि सां तब्दील थींदा आहिनि मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां वाहिद चऊं था हिकिड़ो हथु ॿई
हथ ज़बर ज़ेर ज़बर सां तब्दील थी वेंदा आहिनि उन्हनि खे असां वधीक पोइ सम्झंदासीं। अॼु असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन जा इस्म मुज़क्किर ऐं मुअनिस जा उसूल पढ़िया आहिनि। इहो कोन ॼातो आहे त इहो इन मां तब्दील कीअं थींदो, इन में तब्दील वरी जेको थींदो असां इन में ॿिए दफ़े ईंदासीं। जेके दर्सी किताबनि में लफ़्ज़ आहिनि या इस्म मुज़क्किर ऐं इस्म मुअनिस लिखियल आहिनि उन्हनि खे खणी करे तव्हांजे साम्हूं ईंदासीं ऐं उन्हनि खे सिखंदासीं। उमेद थो कयां त तव्हांखे अॼोको लेक्चर मुंहिंजो सम्झ में आयो हूंदो, छाकाणि हीउ थोरो ॾुखियो हूंदो आहे ऐं इनखे थोरो सम्झण जे लाइ असांखे पंहिंजो वक़्तु खपंदो आहे। त इनखे उमेद तव्हां वरी ॿुधिजो, इनखे सम्झिजो त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी इनशा अल्लाह त इहो केतिरो काराइतो आहे। इनशा अल्लाह सुभाणे ॻाल्हायूं। अल्लाह हाफ़िज़।